दोस्तों हक़ मौजूद ही किताब रियासत ऐं इनकलाब तव्हांजे साम्हूं आहे। ही किताब लेनिन जो लिखियलु आहे ऐं हिन किताब में लेनिन रियासत जे वजूद ते बहस कयो आहे त रियासत कीअं मज़लूम तबक़नि ऐं पुरहत अवाम जो इस्तेहसाल करे थी ऐं कीअं रियासती जबर हेठि मुल्क जा ग़रीब मज़लूम माण्हू हारी मज़दूर रियासती जबर हेठि कीअं पीड़जंदा रहनि था। हिन किताब ही जेको किताब आहे रियासत ऐं इनकलाब, हिन जा कुल 7 बाब आहिनि। पहिरियों बाब में तबक़ाती समाज ऐं रियासत ते बहस थियल आहे। ॿिए बाब में 1848 खां 1851 ताईं सोवियत यूनियन जे अंदरि इनकलाब जो तजुर्बो आहे। इनकलाब खां अॻु ऐं इनकलाब खां पोइ जा नतीजनि ते बहस थियल आहे ऐं मार्क्स जेको 1952 में रियासत ऐं इनकलाब बाबति जेको फ़िक्र पेश कयो उन ते बहस थियल आहे। टें बाब में पेरिस कम्यून जो तजुर्बो ऐं मार्क्स जी तजवीज़ूं ऐं उन ते बहस थियल आहे। चौथें बाब में इंग्लिश जूं वधीक जेके वज़ाहतूं ऐं रहायशी घरनि जे सुवाल बाबति ऐं अनार्किस्टनि सां बहस मुबाहिसो थियल आहे। 5 बाब में रियासत जे आस्ते आस्ते ढहण जा इक़्तिसादी बुनियाद ऐं मार्क्स रियासत जे सुवाल खे कीअं पेश कयो ऐं कम्यूनिस्ट समाज जो पहिरियों मरहलो कीअं हूंदो ऐं कम्यूनिस्ट समाज जो आला ॾाको कहिड़ो हूंदो उन ते बहस थियल आहे। 6 बाब में मौक़े परस्तनि हथां मार्क्सिज़म जी भंजड्रा ऐं मौक़े परस्तनि जो सां बहस मुबाहिस आहे। 7 बाब में 1905 खां वठी 1917 ताईं रूसी इनकलाबनि जो तजुर्बो। ही किताब आहे रियासत ऐं इनकलाब। हक़ीक़त में ॾिठो वञे त सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ सरमाएदार दुनिया ऐं उनजे पघारदारनि ॾाहनि ऐं नज़रियेदाननि दुनिया खे इहो त असरु ॾियण जी कोशिशि कई त हाणे दुनिया मां सोशलिज़म ऐं कम्यूनिज़म जो दौर मोकिलायो वियो आहे। पर इहा उन्हनि जी भुल त थी सघे थी या वरी मज़लूम तबक़नि ऐं माण्हुनि खे हमेशह लाइ ग़ुलामी जी पंजोड़ में रखण जो ख़्वाबु। पर इहा यकीनन हक़ीक़त न आहे त को सोवियत यूनियन टुटण खां पोइ जेको आहे कम्यूनिज़म या कम्यूनिस्ट जदोजहद दुनिया मां ख़त्म अची चुको आहे। हक़ीक़त इहा आहे त जेसिताईं दुनिया में सरमाएदारी जो वजूद आहे ऐं जेसिताईं दुनिया में हीणे ई ॾाढे ज़ालिम ऐं मज़लूम फोरू ऐं फुरजंदड़ जा तबक़ा मौजूदु आहिनि, ओसि ताईं हीणे ऐं ॾाढे जी जंग जारी रहंदी। जेसिताईं दुनिया मां ज़ालिम ऐं मज़लूम जो फ़र्क़ु नथो मिटिजे ओसि ताईं पुरहत इनकलाब जा रस्ता नथा रोके सघजनि। यकीनन मार्क्स, इंग्लिश, लेनिन ऐं ॿियनि मज़लूम तबक़नि जे साथी ॾहनि जा ख़्वाब हिकु ॾींहुं साबिया माणींदा जॾहिं हीणो हाकिम हूंदो ऐं ॾाढो संदसि खाधो हूंदो। हीणनि जी हाकिमत क़ाइमु करण लाइ जिते खोड़ सारियूं रुकावटूं आहिनि उते हिकु वॾे में वॾी अहम रुकावट रियासत बि आहे। रियासत जूं हिन दुनिया जे ॻोल्हे ते खोड़ सारियूं शिकिलियूं आहिनि। का मज़हबी रियासत आहे, का शाही रियासत आहे, का अवामी रियासत आहे, का जमहूरी रियासत आहे। पर पंहिंजे जोर में रियासत जूं उहे समूरी शिकिलियूं जॾहिं सरमाएदारनि जे हथ हेठि आहिनि त पोइ इन ई मां पुरहत हारी तोड़े कंहिं बि हीणे मज़लूम ऐं ग़रीब खे कंहिं बि चङाई जी कंहिं बि लाभ जी उमेद न रखणु घुरिजे। पर समूरनि मज़लूमनि खे गॾिजी उन ई रियासती ॾाढ ऐं जबर ख़िलाफ़ु गॾिजी इनकलाबी जदोजहद करणु घुरिजे। ऐं यकीनन जॾहिं हीणनि जी हाकिमियत ईंदी ऐं मज़लूमनि जो राज क़ाइमु थींदो त पोइ न रियासत रहंदी न ई को ॾाढो रहंदो। जीअं लतीफ़ साईं जो हिकिड़ो ख़्वाबु आहे, लतीफ़ साईं फ़रमायो आहे त न का झल न पल न को रायर ॾेह में आणियो विझनि आहुरें रोड़ियो रता गुल मारू पाण अमल मलीराई मरकड़ो। त जॾहिं रियासत जो ख़ात्मो अचे थो ऐं इनकलाब अचे थो पुरहत ऐं मज़लूम तबक़नि जो, तॾहिं ई वञी ग़रीब ऐं मज़लूम हारी मज़दूर खे पंहिंजा हक़ पले पवनि था। उन लाइ हीउ जेको लेनिन जो किताबु आहे रियासत इनकलाब,
ख़ासि तौर ते सियासत जे शागिर्दनि लाइ इंतिहाई अहम किताबु आहे ऐं हिन किताब खे सियासी कारकुननि खे ज़रूरु मुताले हेठि आणणु घुरिजे।